इते मांखे ॿुधायूं त बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सरफराज़ बुगटी सूबाई हुकूमत जी कारकर्दगी ते ब्रीफिंग ॾिनी। अहम ख़बरवां सां शेयर कई पिया। बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात में सरफराज़ बुगटी सूबाई हुकूमत जी कारकर्दगी ते ब्रीफिंग ॾिनी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। इस्लामाबाद में आवाज़ जो ब्यूरो चीफ कुर्बान बलोच असां लाइन ते मौजूद है। जी कुर्बान बलोच, कहिड़ा तफ़सील आहिनि मुलाक़ात जे हवाले सां? जी बिल्कुल, बलूचिस्तान के वज़ीर सरफराज बुगटी पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां इस्लामाबाद में मुलाक़ात कई है। अॼु क़ौमी असेंबली जो भी इजलास है शाम जो। इन खां अॻु में बिलावल भुट्टो ज़रदारी कराची खां इस्लामाबाद पहुतो तो कोयटा खां बलूचिस्तान जो वज़ीर सरफराज बुगटी भी इस्लामाबाद पहुतो, जिते अॼु ज़रदारी हाउस में पार्टी चेयरमैन सां मुलाक़ात कई है, जिनमें बलूचिस्तान की सियासी सूरत हाल, ख़ास करे अमन अमान की सूरत हाल ऐं दहशतगर्दी जे वाक़िया खां पोइ जी सूरत हाल ते गौर कयो वियो। बलूचिस्तान के वॾे वज़ीर पार्टी चेयरमैन खां सूबे जी में अमन अमान के हवाले से सियासी मामलों के हवाले से गाइडलाइन पिणु वरिती आहे। जी ठीक है, अवां जी मेहरबानी कुर्बान अपडेट करण जे लाइ।